नवाब शाह मां मंजूर अली डाहरी जी रिपोर्ट मुताबिक़ NTS वैक्सीनेटर टेस्ट पास उम्मीदवारनि पारां मुतालबनि जी मंशता लाइ एहतजाज। ख़बर मूजिब NTS वैक्सीनेटर टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि शाहनवाज़ जमाली, आबिद जमाली, सद्दाम मक्सी, अली ब्रोही, ज़फ़र मुग़ैरी ऐं ॿियनि जी अॻवानी में हथनि में प्ले कार्ड खणी नवाब शाह प्रेस क्लब ॿाहिरां मुतालबनि जी मंशता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2019 में असां फॉर्म भरिया हुआ ऐं 2023 में असां खां टेस्ट वरिती वई। टेस्ट खे 4 महीना गुज़रण बावजूद अञा ताईं मेरिट लिस्ट ज़ाहिर न कई थी वञे। हुन चयो त ख़ाली पियल सीटूं ज़ाहिर कई वञनि, डिस्ट्रिक्ट वाइज़ मेरिट लिस्ट ज़ाहिर कई वञे ऐं 40 ते पास करे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। हुन चयो त असां ॻरियूं फीसूं भरे ग्रेजुएट करे ऐं पंहिंजी टेस्ट पास कई आहे, पर हुकूमत जो असां सां वेगी मां वारो सुलूक करे रही आहे। असांखे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांखे ऑफर ऑर्डर ॾेई असांजी परेशानी ख़तमु कई वञे, ॿी सूरत में पूरी सिंध अंदरि एहतजाज कयो वेंदो।